जूंगल जे ॻोठ बख्शण पहोड़ में PPHI तरफ़ां क़ाइम थियल डिस्पेंसरी ॿाहिरां गंदो पाणी बीहण सबबि इलाइक़े वासी परेशान आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सोहेल अहमद बंगलाणी। जंगल जे ॻोठ बख्शण पौड़ में PPHI तरफ़ां क़ाइम थियल गवर्नमेंट डिस्पेंसरी में लेडी डॉक्टर त मुक़रर कोन आहे, पर ॿियनि डॉक्टरनि ऐं स्टाफ समेत PPHI तरफ़ां अमलो मुक़रर कयो वियो आहे। मगर PPHI जे ज़िले जेकोबाद जे डिस्ट्रिक्ट मैनेजर जे नाअहली सबबि इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि इस्पताल जे अंगण जे चइनी तरफ़नि खां ॻोठ जे गटरनि जो गंदो पाणी नेकाल ज़रिए जमा थिए थो ऐं मरीज़नि खे गटर जे किने ऐं गंदे पाणी मां गुज़र करे इस्पताल में इलाज ख़ातिर वञणो पए थो। गंदे पाणी मां फिलंदड़ बदबू जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठनि थियूं। मरीज़ ख़ुशि थियण बदिरां मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थियो वञनि। वधीक डॉक्टर ऐं इस्पताल में इलाज लाइ आयल मरीज़नि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, असां सुठो कमु हले थो पियो। बाक़ी इहो मसालो थोरो पाणी जो मसालो आहे, हर साल इहो असां इहा मुसीबत आहे पाणी जी, पर पोइ बि असांजी PPH तरफ़ां कुझु हेल्प थी आहे। जेका तव्हां पाण ॾिसो था या मिटी जो कमु थियो आहे उहो PPHI जे तरफ़ां थियो आहे, DM साहब सूमेर जे तरफ़ां थियो आहे। जे करे काफ़ी बीमारियूं बि थी सघंदियूं, जंहिंमें हे त ख़ासि करे जेके मलेरिया जेको मच्छर जी पैदावार जेका किने पाणी से थींदी, उन करे काफ़ी मलेरिया पैदा थी सघे थी पई ऐं किने पाणी करे ॿियूं बि बीमारियूं थी सघनि थियूं, ख़ासि करे दस्तनि उल्टी कालरा बि थी सघे थी पई। असां इहो बस वारनि खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांखे मिटी जो कमु जेको आहे कराए ॾिनो वञे, इन वबा खां असां बची सघूं। में सब सहूलत है, डॉक्टर आहिनि, दवा थे थी, इलाज थे थो, सब कुछ असां ख़ुशि आहियूं। पर ही जेको आहे तलाब पाणी जो, इन में असां वॾा ॾुखिया आहियूं, छो त हर जेको मरीज़ आहे उहो ॾाढो ॾुखियो थिए थो। रस्ते में पाणी झागणो पए थो, बरसाति जो पाणी बि हिते कठे थिए थो, ॻोठ जो पाणी बि हिते कठे थिए थो। त कंहिं इन तरीक़े सां करे मिटी विझराए करे ही जेकी मुसीबत आहे इहा हटाइण आहे माशाअल्लाह PPHI तरफ़ां। बाक़ी जेको पाणी जो तव्हां गंदगी ॾिसो था, हेॾा मस्जिद शरीफ़ बि आहे, निमाज़ टाइम बदबू थिए थी, हे हो मरीज़नि खे बि तकलीफ़ थिए थी। कैमरा टीम सां गॾु सोहेल अहमद बंगलाणी, आवाज़ TV न्यूज़ जंगल।